जी नाज़रीन, ज़िक्र कयूं त माड़ी पेट्रोलियम कंपनी ॾहरकीअ में मक़ामी माण्हुनि खे रोज़गार न ॾियणु, धारियुनि जी भर्ती, तरक़ियाती कम न कराइण ऐं मुआदे ते अमल न करण ख़िलाफ़ JUI पारां कंपनीअ जे मुख्य गेट आॾो एहतिजाजी धरनो हयो वियो। उन ई हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ वीडियो लिंक ते मौजूदु आहे रमेश कुमार। जी रमेश। जी, माड़ी पेट्रोलियम कंपनी तरफ़ां मक़ामी माण्हुनि खे नज़रअंदाज करण, रोज़गार न ॾियण ऐं तरक़ियाती कम न करण के ख़िलाफ़ जमायत उलमा इस्लाम जे सॾ ते अॼु ॾहरकी माड़ी पेट्रोलियम कंपनी जे मुख्य गेट अॻियां सुबुह खां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरनो हयो वियो आहे। हिन वक़्त बि तव्हां ॾिसी सघो था त JUI जा कारकुन वॾे अंग में हिते मौजूदु आहिनि ऐं उन्हनि मच कचहरी ॿारे करे ऐं सुबुह खां वठी करे हिन वक़्त ताईं एहतिजाज पंहिंजो जारी रखियो आहे। त ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे? वॾे में वॾो असांजो मुतालबो इहो आहे त मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ॾिनो वञे ऐं जेके मक़ामी हिते आहिनि उन्हनि खे परमानेंट कयो वञे। उनखां अलावा 13 असांजा मुतालबा आहिनि। माड़ी गैस असां सां मुआदे करण जे बावजूदि बि न बीठी। असां हाणे पुरअज़म थी आया आहियूं। जुमे जी निमाज़ बि हिते अदा कंदासीं। जेतिरे ताईं असांजी क़ाइद असांखे हुकुम न कंदो असां हिते न उथंदासीं। असां बिस्तरा खणी आया आहियूं। इंशा अल्लाह पंहिंजा जेके मुतालबा आहिनि असां मनाए करे बाद में वेंदासीं। माली पेट्रोलियम इंतज़ामिया जे साम्हूं जेसीं ताईं असांखे पंहिंजा हुक़ूक़ न मिलंदा तेसीं ताईं असां हितां पंहिंजे धरणे खे ख़तमु न कंदासीं। छो त असांजो हिकिड़ो हक़ आहे। असां पंहिंजे हक़नि जे उसूल करण जे लाइ आहियूं। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी रोशनी में असांखे हुक़ूक़ मिलिया आहिनि। हीअ जमियत उलमा इस्लाम जा कारकुन तयारु करिया आहिनि। जेसीं ताईं असां पंहिंजे मक़ासिद में कामयाब न थींदासीं तेसीं ताईं असां न उथंदासीं। माड़ी गैस पेट्रोलियम जे हिन गेट ते ख़ालिसतन अवाम जे हक़ूक़ जे लाइ ऐं मक़ामी माण्हुनि खे हिन इदारे में रोज़गार ॾियारण लाइ हीअ असांजो एहतिजाजी धरनो जारी ऐं सारी आहे। ऐं असांजो इहो धरनो एतिरे ताईं जारी रहंदो जेतिरे ताईं माड़ी गैस पेट्रोलियम जे इंतिज़ामिया असांजे मुतालबनि खे तस्लीम नथी करे एतिरे ताईं असांजो धरनो इंशाअल्लाह जारी रहंदो। असांजो विहण हिते जेको थियो आहे 2 दफ़ा पहिरियों बि असां एहतिजाज कयोसीं, लेकिन एहतिजाज जो नतीजो इहो निकितो जो मुआदे तां फिरी था वञनि पिया। हाणे असां 3 दफ़ो संभरी करे आया आहियूं। जेतिरे ते मुतालबा मंज़ूर न थींदा तेतिरे वेठा हूंदासीं। जी, माड़ी पेट्रोलियम कंपनी तरफ़ां मक़ामी माण्हुनि खे नज़रअंदाज करण वारे अमल ख़िलाफ़ जेके JUI कारकुन एहतिजाज करे धरनो ई वेठल आहिनि उन्हनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो चवणु आहे त ज़िले घोटकी ऐं ॾहरकी जे मक़ामी माण्हुनि खे जेसि ताईं रोज़गार, मक़ामी माण्हुनि जी भर्ती, तरक़ियाती कम न कराया वेंदा तेसि ताईं असांजो एहतिजाज जारी रहंदो। कैमरामैन विजय कुमार सां गॾु रमेश कुमार, आवाज़ न्यूज़ ॾहरकी।